सदर आसिफ अली ज़रदारी बगदाद में मुक़दस मज़ारुनि ते हाज़िरी भरी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी काज़मिया में इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम ऐं इमाम मोहम्मद तकी अल जवाद अलैहिस्सलाम जे मज़ारुनि ते हाज़िरी भरी। सदर काज़मिया में मज़ारुनि ते मुसलमान उम्मत लाइ अमुन इतिहाद ऐं सलामती जी दुआ घुरी। सदर आसिफ अली ज़रदारी काज़मिया में मज़ारुनि ते ज़ाइरीन जे किताब में पंहिंजा तासुरात पिणु लिखिया। सदर अहले बैत अलैहिस्सलाम जे तइलीमात खे इल्म, सब्र, हिकमत ऐं इख़लाक़ी ताक़त जो सरचश्मो करार ॾिनो। हीअ अहम ख़बर आहे जेका अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं त सदर आसिफ अली ज़रदारी बगदाद में मुक़दस मज़ारुनि ते हाज़िरी भरी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी काज़मिया में इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम ऐं इमाम मोहम्मद तकी अल जवाद अलैहिस्सलाम जे मज़ारुनि ते हाज़िरी भरी। सदर काज़मिया में मज़ारुनि ते मुसलमान उम्मत लाइ अमुन, इतिहाद ऐं सलामती जी दुआ घुरी।